फॉर्म भरता ना ये अभिमान लगाना असीं डॉक्टर साहब ना वड़े अर्ज करसां जे पानी असां पिए पेचाणे जेको ॿार बच्चे मन सुख करियो है। बड़ी मेहरबानी डॉक्टर अभमान साहब। ख्याल आया कि लोगों को बहुत इलाइक़ो है जंहिंमें सदिया खां वठी असांजे जेके माण्हू आहिनि उहे पाणी जी तकलीफ़ में वैसे मुब्तला आहे हमेशह उहे पाणी जी तकलीफ़ में वैसे मुब्तला आहे हमेशह जेको आहे पाणी लाइ न त 3 या 4 माण्हू जेके होईंदा उहो जेको आहे तड़ वारो कढण पछे पाणी खणण घर पुॼाइण उहे में जेको आहे वॾी तकलीफ़ में अञा भी जेको आहे पर डॉक्टर अभमान साहब थोड़ा सरमाएदार माण्हू आहियूं उहा त हर कंहिं अपने घर में समर पंप लगाए छॾिया आहिनि बाक़ी गरीब तबको जेको आहे उहो पाणी लाइ अञा ताईं भी परेशानी में आहे जेकॾहिं साईं जिन खां का महिरबानी पुॼे तो अञा बि पाड़े वाई जेको समर पंप वधाए ॾेई आगे फॉर्म भरता ना ये अभिमान लगाना सुख लगो बे वडी मेहरबानी डॉक्टर अभमान साहब जो असांजे लाइ एॾो कुर्ब करियो आहे ऐं असां तमामु सहूलियत ॾिना अथऊं अॻिते असीं जेके हतासीं घर भाती 4 ॼणा जेके खुआंदा जाइ वारा कॾहिं पाणी मिलंदो ऐं माल त शहर तो कॾहिं मिलंदो ई कोन उहे करे वॾी महिरबानी जेको समर पंप लॻाए असांजी वॾी महिरबानी करियां त असां ग़रीब माण्हू जेके असां पाणी पीए अहसासु करांदा ऐं दुआऊं करांदा असां वॾी महिरबानी साहब अजीम दासरी जेको अजीम दासर ना आहे असां पप मिलियो आहे साईं अभमान दास ॾिनो आहे वॾी महिरबानी कुआ में पानी कटता गॾहिं ॿधे उठ बुठ ॿधे पंजारी में ॾे हिन तकलीफ़ वो मिटेगी असांजी ना पाणी असां करियो इहे हवाले सां जेकॾहिं वधीक असां थिए सघे त वॾी महिरबानी असां वधीक तकलीफ़ थी पाणी जी उहो पाणी असां पीए पेचाणे जेको ॿार बच्चे मन सुख करियो आहे उहो माना शुक्रगुजार डॉक्टर अभमान नगर पालिका गाँव तगुसर में पैदा हुआ जब अमेरिका से पहली दफ़ा वहाँ गया तो पानी जो गधों पे ऊँटों पे खींचते थे आधे मैल का रस्सा खींच के लोग निकाल लेते एक घड़ा तो फिर मुझे ख्याल आया कि इन लोगों को बहुत तकलीफ़ है तो फिर वहाँ पे हमने अभी समर पंप लगाया है और उनको जनरेटर दिए हैं सोलर भी हैं सो बैकअप पे जनरेटर और सोलर सिस्टम पे गांव के लोग सब पानी पीते हैं और वहीं ये सिलसिला हम कंटिन्यू करेंगे मुख्तलिफ गाँव में और विदाउट ये हमारी पर्सनल कंट्रीब्यूशन छोटी सी कंट्रीब्यूशन होगी हमारे सरजमीन के लिए और हमारे गांव के लिए और मेरी पैदाइश तगुसर की है तो मेरे रिश्तेदार भी वहीं रहते हैं हम लोग वहीं रहते हैं तो मेरा फ़र्ज़ बनता है कि वहाँ पे लोगों को हम सपोर्ट करें।